ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी जो आज़ार रुक जी न सघियो। ताज़े वाक़े में मंगसिन वारे इलाइक़े शबीराबाद थाणे जी हद ॾियाणी लॻ ॾियाणी मक्सी लिंक रोड ते नामालूम हथियारबंद टोले करमपुर खां ठुल वींदड़ मरी बस खे हथियारनि जे ज़ोर ते रोके ड्राइवर ऐं क्लीनर खे तशद्दुद करण बाद मुसाफ़िरनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मुसाफ़िरनि खां रोक रक़म मोबाइलूं ऐं ॿियो सामान फुरक करे आसानी सां फ़रार थी विया। इतलाह ते अद जी पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती मुतासिर बस मुसाफ़िरनि जो पुलिस अॻियां एहतिजाज फुर वाक़े ते रड़ियूं ऐं दाहूं। ॿिए तरफ़ इतलाह आहिनि त हद जी पुलिस ॾुआरनि जे पोयां रवानी थी वई आहे। इंसान के बनाए हुए काले कानून, ऐसे कानून से नफरत है अदावत है मुझे, इनसे हर सांस में तहरीक बगावत है मुझे। आज भी मेरे ख्यालों में तुम हंसोगे कि ये कमजोर सी आवाज है क्या, झंझनाया हुआ थर्राया हुआ साज है क्या। तुम हंसोगे कि ये कमजोर सी आवाज है क्या, झंझनाया हुआ थर्राया